अस्सलाम वालेकुम दोस्तों, आया मुजाहिद अली सोलंकी सिंधी थाट जे प्लेटफॉर्म ता अज जो असो ही शॉर्ट वीडियो ठाहिण जो मकसद जो हो असां वटि खोड़ सातरा अड़ा मैसेजिस अड़ियों कॉल्स अड़ा कमेंट्स सिंधी थाट जे प्लेटफॉर्म ते आया जेकी रोज़ असां खां इहो पुछा पिया कनि त असांखे साइंस के हवाले से गाइड किया वने। जॾहिं असां गाइड कयोसीं त उन खां बाद वरी ॿीहर असां वटि मैसेजिस आया त कोर्स असांखे पढ़ायो वञे ऑनलाइन। त इन जे ज़रूरत के ॾिसी असां हिकु नंढी कोशिश वरिती आहे त साइंस कोर्स जेको आहे या साइंस सिलेबस आहे उनखे असां कवर कयूं, तव्हां ताईं पहुचायूं। इन में छा होंदो आहे कि अड़ा भी स्टूडेंट्स आहिनि जिन साइंस पढ़ी होंदी आहे, उन खां बाद गैप अची वियो आहे वक्त जो। इंफॉर्मेशन कॉन्सेप्ट्स असांजे ज़हन में तो हूंदा आहिनि पर धुंधला थी वेंदा आहिनि। त हीअ असां जेका कोशिश कयूं पिया त उन में असां साइंस के तव्हांजे आॾो प्रेज़ेंट कयूं एलिमेंट्री लेवल ताईं, 6 खां 8वीं क्लास ताईं। त असी कोशिश कई आहे त 6 खां 8वीं क्लास ताईं जेके टॉपिक्स आहिनि उहे कवर करे पहिरें असां इन लेवल के अचीव कयूं त पोइ असांजो वरी सेकंड हूंदो मैट्रिक लेवल ताईं। त पहिरियों ही असांजो स्टार्ट आहे। स्टार्ट में असां 6 खां 8वीं क्लास ताईं साइंस जे टॉपिक्स के तक़रीबन कवर कंदासीं। ऐं ही नाचीज़ तव्हांजे आॾो जेकी मुंहिंजा स्किल्स आहिनि, जेकी मुंहिंजी अप्रोच आहे, जेकी मुंहिंजी नॉलेज आहे, कोशिश कंदुमि त तव्हांजे आॾो उहा सुठे खां सुठी पहुचायां। पर इन सां गॾु हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु आहे त इंसान परफेक्ट न हूंदो आहे। इंसान कोशिश कंदो आहे, ग़लतियूं कंदो आहे, ग़लतियुनि खे सुधारींदो आहे ऐं उन खां बाद ग़लतियूं घटि कंदो आहे। असां ये कॾहिं भी नथा कंहिंखे चई सघूं त कोई ग़लती न कंदो, इवन चाहे हू परफेक्शन जी लेवल ते छो न हुजे, ग़लती इंसान खां थींदी आहे। हाणे सवाल अचे पियो त इन्हनि ग़लतियुनि खे दुरुस्त कीअं कयूं। इन्हनि ग़लतियुनि खे दुरुस्त करण जो हिकु ई तरीक़ो आहे, तव्हांजे आॾो जेको असांजो लेक्चर अचे, जेको तव्हांजे आॾो असांजो सेशन अचे, उन ते तव्हां असांखे कमेंट्स करे सघो पिया। हिकिड़ी कमेंट जे ज़रिए गाइडलाइन भी ॾेई सघो था त असां पंहिंजे हिन कोर्स खे इफेक्टिव कीअं बणायूं त जीअं वधि खां वधि असांजे हिन वीडियो मां तव्हांखे वधीक फ़ाइदो थिए। ऐं उमेद इहा आहे त तव्हांखे बि घणो फ़ाइदो थींदो। पर जेको असां हाणे स्टार्ट करण वारा आहियूं कोर्स, उन जूं कुझु करेक्टरिस्टिक्स आहिनि, उन जूं कुछ रूल्स आहिनि, उन जा कुछ प्रोसीजर्स स्ट्रेटजीज़ आहिनि। पहिरियों त असां जेका लेवल हिन कोर्स में रखी आहे उहा इन हिसाब सां रखी आहे त तव्हांजी अॻ में कुछ न कुछ स्टडी थियल आहे। तव्हांजी जेका अॻ में स्टडी थियल आहे उनखे असां अॻिते सपोर्ट कयूं पिया। उन खां बाद सेकंड पॉइंट इहा आहे, जेको कुछ हिते असां पढ़ायूं पिया, जेको कुछ असां तव्हांखे ॿुधायूं पिया, या जेको कुछ तव्हांखे पंहिंजे मोहल्ले में, पंहिंजे घर में या किथे भी कोई भी उस्ताद तव्हांखे ॿुधाए पियो, यकीन ॼाणियो इहे ॻाल्हियूं कुछ भी न आहिनि। इन्हनि ॻाल्हियुनि जो को भी वजूद न आहे जेसी ताईं तव्हां इन्हनि ॻाल्हियुनि ते अमल नथा कयो। अमल कीअं थींदो? अमल जो सिंपल तरीक़ो आहे त तव्हांखे जेका शइ ॿुधाई वञे थी, जेको असां कोशिश कयूं पिया तव्हांखे हिन वीडियो में ॿुधायूं पिया साइंस जे हवाले सां, त उहो तव्हांखे पढ़णो आहे। किताब कहिड़ा आहिनि? सिंध टेक्स्ट आहे। सिंध टेक्स्ट में जेकी चैप्टर्स असां पढ़ायूं पिया उहे तव्हांखे पढ़णा आहिनि, रीडिंग करणी आहे। पहिरियों तव्हां थोरो वीडियो ॾिसो पिया, तव्हांखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे त तव्हां रीडिंग कयो, या तव्हां पहिरीं थोरी रीडिंग करे वीडियो ॾिसो भी तव्हांजे लाइ बहितर आहे।
जेकॾहिं तव्हां सम्झो पिया त तव्हां पहिरियों वीडियो ॾिसो पिया पोइ रीड कयो पिया, तव्हांखे वधीक ॻाल्हि सम्झ में थी अचे, इहो बि तरीक़ो बहितर आहे। त इहो असां रीडर ते छॾियूं पिया त उहो कहिड़े तरीक़े सां स्टडी करे पियो। पर इन में इहा आख़िरी ऐं लास्ट पॉइंट तमामु ज़रूरी आहे त जेको तव्हां हीउ वीडियो ॾिसो पिया त उहे चैप्टर्स तव्हांखे एनी हाउ पढ़णा आहिनि। पढ़ण खां बाद जेको लास्ट स्टेप अचे पियो उहो अचे पियो राइटिंग जो। त तव्हांखे राइट बि करणा आहिनि। छा राइट करणा आहिनि? जेकी तव्हां चैप्टर्स जेकी सेशंस पढ़ो था उन्हनि जा नट शेल्स नोट, जेके तव्हां उहे नोट्स ठाहियो पिया, नट शेल में समरीज़ ठाहियो पिया, उहे तव्हांखे लिखणियूं आहिनि। ऐं उन खां बाद PST JEST जी प्रिपरेशन जे लाइ हिकु ॻाल्हि मां तव्हांखे ज़रूरु चवंदुसि, जेका आहे रीडिंग। शो तव्हांखे हिते असां पढ़ायूं पिया, ॿुधायूं पिया, इहो तव्हांजो इम्पॉर्टेंट इन जे लाइ बि न आहे जो तव्हांखे टेस्ट में रीड करिणो आहे, ॿुधणो न आहे। ॿुधंदासीं त असांजा कन एक्टिव थींदा, असांजा हथ एक्टिव न थींदा। त असां पंहिंजे ज़हन खे बि एक्टिव कयूं। कहिड़नि स्किल्स ते असां कमु कयूं? पहिरीं ॻाल्हि त रीडिंग घणी कयूं। जीअं गुज़िरियल असांजो एक्सपीरियंस रहियो आहे त उन में असांखे 90 मिंट ॾिना विया 100 सवालनि खे हल करण जे लाइ। समूरे पेज जो असांखे पैराग्राफ ॾिनो वियो, उहो रीड करे तॾहिं असां 5 सवालनि जा जवाब ॾिनासीं। त हिन वक़्तु अञा सिचुएशन चेंज आहे। हिन वक़्तु असां 2018 खे 2020 सां कंपेयर नथा करे सघूं, 2018 खे 2022 सां नथा कंपेयर करे सघूं। त हिन वक़्तु सिचुएशन अञा चेंज आहे। त तव्हांखे पंहिंजी रीडिंग पावरफुल बणाइणी आहे। त 10 खां 15 पेज तव्हांखे हिकिड़े 1.5 कलाक में कवर करणा आहिनि टाइम में। उन्हनि खे सम्झणो आहे, उन्हनि खे हल करिणो आहे। ऐं लास्ट जेका आहे त वरी असांखे उते लिखणो बि आहे। छा लिखणो आहे? टिक करिणो आहे आंसर शीट ते। त उहे जेको एॾो वॾो प्रोसेस असांखे ॾिनो वेंदो करण जे लाइ, उन जे लाइ पहिरियों स्टेप इहो आहे त असांखे पंहिंजी रीडिंग स्ट्रॉन्ग करणी आहे। त जीअं असां 2 दफ़ा कंहिं सवाल खे पढ़ूं त सम्झ में अची वञे। ऐं जल्दी में जॾहिं असांखे सम्झ में ईंदो जल्दी हल करे सघंदासीं। जल्दी हल करे वेंदासीं त जल्दी टिक बि करे सघंदासीं। त अहिड़े तरीक़े सां तव्हांखे जेका टॉपिक अचे थी ज़रूरी न आहे, तव्हांखे फुल सम्झियल आहे ज़रूरी न आहे, पर तव्हांखे मिनिमम टाइम में उहो प्रॉब्लम सॉल्व करिणो आहे, इहो ज़रूरी आहे। छो? तव्हांखे जेका बि ॻाल्हि अचे पई त पेपर में तव्हांखे उहा समूरी न आहे लिखणी, पर उहा तव्हांखे शॉर्ट टाइम में लिखणी आहे। हिते मां हिकिड़ो वरी ॿियो तव्हांजे ॾाढो लफ़्ज़ वर्ड आहे जेको एजुकेशन में शागिर्दनि जे लाइ इस्तेमालु कयो वेंदो आहे, उनखे चइबो आहे इफिशिएंसी। इफिशिएंसी 3 शयुनि ते डिपेंड कंदी आहे। पहिरीं त स्पीड हुजे कम में। ॿी पॉइंट हूंदी आहे त एरर्स घटि थियनि, करेक्टनेस हुजे, प्रिसिशन हुजे। जेतिरियूं एरर्स घटि उनखे असां एफिशिएंस चवंदासीं। 3 पॉइंट असांजी आहे त असां मिनिमम एनर्जीज़ इस्तेमालु कयूं। मिनिमम एनर्जी इस्तेमालु करे असां हायर रिज़ल्ट्स वठूं। त तव्हांखे स्मार्ट स्टडी करणी पवंदी। स्मार्ट स्टडी जो मक़सदु आहे त तव्हांखे शॉर्ट नोट्स ते डिपेंड आहे करिणो, तव्हांखे बुक्स जी बि रीडिंग करणी आहे, तव्हांजी पंहिंजी रीडिंग स्ट्रॉन्ग करणी आहे। वरी ॿीहर रिपीट पियो कयां त तव्हांखे रीडिंग ते वधीक फोकस करिणो आहे। ही जेको असां वीडियो सिर्फ़ु ठाहियूं इन जे लाइ पिया त जेकी साइंस तव्हांखे कंफ्यूजन टॉपिक्स लॻनि पियूं त उन्हनि खे तव्हां कवर करे सघो। ऐं उन खां बाद हिन वीडियो खे ॾिसण सां तव्हांजो जेको कंटेंट रीडिंग शक्ल में आहे उहो तव्हांजे लाइ आसान थिए।
यानी ही वीडियो तव्हांखे सपोर्ट कंदो रीडिंग स्पीड में, त तव्हांखे कहिड़ा चैप्टर्स पढ़णा आहिनि ऐं थोरे टाइम में पढ़णा आहिनि। त हीअ जेका असांजी सीरीज़ हूंदी डेली बेसिस ते बि थी सघे थी, असां टर्न वाइज़ बि करे सघूं था, विच में हिकु ॾींहुं गैप करे वरी ॿीहर असां सेशन हलाए सघूं था। त इन में तव्हांखे मिनिमम टाइम आहे, रीडिंग जो टारगेट घणो आहे, त तव्हां पंहिंजे रीडिंग खे स्ट्रॉन्ग कयो। ऐं ही असां स्पीडी प्रोसेस बि इन जे लाइ हलाइण वारा आहियूं त तव्हां रीडिंग ते वधीक कमु करे सघो ऐं तव्हां जेको आहे पंहिंजो कोर्स मिनिमम टाइम जे अंदरि कवर करे सघो। ऐं असांजी कोशिशि बि इहा ई हूंदी इंशाअल्लाह असांजूं जेके स्किल्स आहिनि, असांजी जेका एनर्जी आहे, उनखे तव्हांजे ॾाढो सुठे तरीक़े सां इस्तेमालु कयूं ऐं उन मां तव्हां तमामु घणो फ़ाइदो हासिलु कयो। ख़ुदा हाफ़िज़।